कंदकोट में डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठियाणी कश्मीर ज़िले अंदर सेहत तालीम के बेहतरी में हथी वठण लाइ सिविल अस्पताल अंदर आरो प्लान जो बुनियाद रखियो। तंहिंखां बाद डिप्टी कमिश्नर इकबाल मेमोरियल लाइब्रेरी अंदर 200 खां वधीक किताबुनि जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर जो चवणु हो त कंदकोट लाइब्रेरी अंदर PCS ऐं CSS जी तैयारी कंदड़ नौजवाननि लाइ किताब ऐं सेशन हलाया वेंदा त अॻिते हली हितां जा पढ़ियल लिखियल नौजवान PCS ऐं CSS पास करे ऑफिसर थियनि ऐं कंदकोट शहर लाइ पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾियनि। हिन वधीक चयो त पढ़ियल लिखियल मुआशिरे जी इहा निशानी आहे त उतां जूं लाइब्रेरियूं आबाद रहनि थियूं, लाइब्रेरी अंदर सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। इन करे शहरवासी वधि खां वधि लाइब्रेरी ॾांहुं रुख कनि। तंहिंखां बाद डिप्टी कमिश्नर MCH अंदर OT सामान जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते संदसि चवणु हो त MCH अंदर OTC सामान जी ज़रूरत हुई। इन लाइ सोलर सिस्टम ऐं OT जो सामान मुहैया करे ॾिनो वियो आहे त जीअं ग़रीब बेपहुच माण्हुनि जो इलाजु बहितर नमूने थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।